वनस्तईनुहु वनस्तगफिरुहु वनुअम्मिनु बिही वनतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व मुर्शिदना व सनदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह। वक़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला मा आताकुमुर रसूलु फ़ख़ुज़ूहु व मा नहाकुम अन्हु फ़न्तहू। वक़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला वला तरकनू इलल्लज़ीना ज़लमू फ़तमस्सकुमुन्नार। वक़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमह। वक़द क़ाल अलैहि स्सलातु वस्सलाम अक्लुल क़ुरआन हुम अक्लुल्लाहि व ख़ास्सतुहु। वक़द क़ाल अलैहि स्सलातु वस्सलाम मन मशा मअ ज़ालिमिन लियुक़व्वियहु व हुवा यअलमु अन्नहु ज़ालिमुन फ़क़द ख़रजा अनिल इस्लाम। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन। व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। जेके दोस्त मोहब्बत सां वेठा आहिनि उन्हनि खे अर्ज़ करियां थो तो ये सब साथी बआवाज़ बुलंद मदीने जे साईं ते दुरूद शरीफ पढ़नि। अल्लाहुम्मा सल्लि अला अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम उलमाए किराम ए मुझा मुख्तरम दोस्तों भाइरों ए बुजुर्गों, ता असां सभई हिन दीनी इज्तिमा में पंहिंजे रब करीम खे राज़ी करण जे नियत सां गॾु थिया आहियूं।
दुआ है तो शल अल्लाह सी तवां असां सभिनी जी ही हाज़री मंज़ूर और मक़बूल फरमाए। मां समझांदो तो दरगाह सुमरानी शरीफ ते काफ़ी वक्त खां पोइ ही इज्तिमा थियो। अल्लाह से असांजी इन खानकाह के क़यामत ताईं शाद ऐं आबाद रखे। साईं मोहम्मद याकूब साहब दामत बरकातुहुल आलिया के अल्लाह से सेहत ऐं आफियत अता फरमाए। बुजुर्गन जे साए के अल्लाह से असांजे सिरन ते तादेर कायम रखे। अज हिन अज़ीमुशान पुरविकार ऐं यादगार इज्तिमा जे इनइकाद ते मां ॾाढे साईं खे दिल जे गहराइन सां मुबारकबाद अर्ज़ करियां थो। ऐं दरगाह जा सब नुमाइंदा, दरगाह जा सब खिदमत गुजार, गोठ वारा, पाड़े ओड़े वारा, अल्लाह सी सभिनी खे खुश रखे। ऐं जेके मुजाहिद हिन जलसे में आया आहिनि, अल्लाह साईं पंहिंजे करम सां पंहिंजे झोलनि खे पंहिंजे रहमत सां भरपूर फरमाए। इलेक्शन ताज़ी गुजरी, जिन आलिमन जी मदद कई जेके पधरा थी बीठा, उन्हनि मुजाहिदन के अल्लाह से जज़ाए खैर दे। वे गरीब मजदूर हारी, वे मेहनत कश, जिन हक जो झंडो हथन में खणी तकबीर जा नारा हया, जिन पंहिंजो सिर तिरी ते रखी यो फैसलो कयो तो कुछ भी थी पे हक जो साथ नाहे छड़नो। मां उन्हनि मुजाहिदन के लख दफा सलाम थो कयां। चङा भला माण्हू भाड़ी थी पिया, जेके पाण खे मुवहिद सॾाईंदा हुआ, जेके बुजुर्गन जा हथ चुमंदा हुआ, जेके तावीज़ लिखाईंदा हुआ, जेके पानी पढ़ाईंदा हुआ, जेके पंहिंजे न्याणियुनि जा निकाह भी बुजुर्गन खां पढ़ाईंदा हुआ, उहे भी भाड़िया थी। नुबवी परचम में अछूं कारियूं कटियूं आहिनि, इलेक्शन में अच्छा करा पधरा थी पिया। मूंखे अफ़सोस उन्हनि मुवहिदनि ते आहे जेके चवनि था त असां मुवहिद आहियूं, ऐं हिकु बुज़ुर्ग हिकु अल्लाह वारे जे मुक़ाबले में उन्हनि खाननि सरदारनि वॾेरनि जी मदद कई। मां उन्हनि मुवहिदनि खां पुछण थो चाहियां त क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजे पाक मोहम्मद करीम साईं जे साम्हूं कहिड़े मुंहं सां ईंदा? जॾहिं ॿिन्ही जहाननि जो सरदार तव्हांखे चवंदो त तव्हांखे ख़बर पई ही त नबीजन जा वारिस आलिम आहिनि, ऐं हिकु आलिम, हिकु बुज़ुर्ग, हिकु अल्लाह वारो इलेक्शन में बीठो, तव्हां उन जी मदद न कई, तव्हां भोतारनि सरदारनि खाननि जी मदद कई। मां उन्हनि मुबाहिदनि खां पुछां थो, अञा तव्हांखे मिठड़े मोहम्मद करीम जे शफ़ाअत जी का उम्मीद आहे? जिन खानन सरदारन भोतारन वडेरन के वोट दिनो, मां उन्हनि खां पुछां थो, तव्हां चई सघो था त तव्हां उन्हनि खे इन जे करे वोट ॾिनो जीअं अल्लाह राज़ी थिए? को चई सघंदो उन्हनि मां? पर जिन आलिमनि खे वोट ॾिनो, उन्हनि जे टिकड़ियुनि ते तव्हां सत क़ुरान रखो, चवंदा त असां बुज़ुर्गनि खे इन जे करे वोट ॾिनो आहे त असांजो अल्लाह असां ते राज़ी थिए।
जिन आलिमन के मुकाबले में भोतारन खानन नवाबन ऐं सरदारन की मदद कई, उन्हनि जो ज़मीर उन्हनि खे पुॼा ॾी। जेसीं ताईं जिंदा आहिनि ये कंठ खणी घुमी न सघनि। इन्हनि एॾो वॾो जुर्म कयो आहे जंहिंजो हे सोच बि नथा सघनि। अॼु मां दुआ थो घुरां, जिन आलिमन खे वोट ॾिनो, रब इन्हनि जो हशर क़यामत में आलिमन सां गॾु कजाए ऐं जिन आलिमन जे मुक़ाबले में खानन नवाबन सरदारन वापारन की मदद कई, परवरदिगार क़यामत में इन्हनि जो हशर उन्हनि सां गॾु कजाए। कंहिं वॾेरे जे चमचे खे जेकॾहिं हिमत आहे त मुंहिंजी इन दुआ खे आमीन चई ॾेखारे। हे चवंदा भोतारन जा चमचा आमीन नथा करे सघनि। ये हक जो काफ़िरो रवाना है ऐं चए थो मुला किरी पिया न, तोखे लज नथी थिए, तोखे शर्म नथो अचे, तोखे हया नथो अचे। तूं तो चए तुहारो पीर किरी पियो, तुझे दरगाह वारो किरी पियो, तोखे लज नथी थिए। तूं चए थो साईं मोहम्मद याकूब हाराए वियो। तुझे अखियुनि जो पाणी सुकी थो वञे जॾहिं इहे लफ़्ज़ थो चए। मां तोखां पुछण थो चाहियां त इस्लामी तारीख़ जो करबला जो वाक़ियो आहे जिथे मुंहिंजे पाक मोहम्मद करीम जो नवासो सोनो हुसैन जंहिंजे जलन खे पाक मोहम्मद चुमंदो। जेके छोकरा ॻाल्हाइनि था छो त न ॻाल्हाइनि? जेके ॻाल्हाइनि था इन्हनि खे छो त न ॻाल्हाइनि? तोखे मुंहिंजे ॾिसण जो शौक़ आहे त साम्हूं अची वए। तव्हां थकी पिया आहियो त मां दुआ घुरायां। मादी कुकड़ जूं बांगा न ॾियो, तकबीर जो नारो लॻे त मुजाहिद काबिल लॻे। नारे तकबीर, नारे तकबीर, शारे मुस्तफा, शारे सहाबा, शारे आले, उलमाए हक, उलमाए दौलत, नारे तकबीर। मां चयो होसि, मां अर्ज़ करे रहियो होसि त इस्लामी तारीख़ जो तरीक़ वाक़ियो करबला जो वाक़ियो जिथे मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम जो नवासो जंहिंखे पाक मोहम्मद करीम चुमंदो। जेके जागनि था सुभान अल्लाह दिल सां चवनि। मां तव्हांजा लफ़्ज़ ॿुधण थो चाहियां। अल्लाहु अकबर। वो मुझो हुसैन जंहिंजे लाइ ॿिन्ही जहाननि जो सरदार फरमाईंदो हो मन सर्रहु अन यंज़ुरा इला रजुलिन मिन अहलिल जन्नह व फी रिवायतिन इला सय्यदि शबाब अहलिल जन्नह फल यंज़ुर इला हुसैन इब्न अली। चाहिए तो मोहम्मद मीर सच्चो, चाहिए तो मिठड़ो मोहम्मद मीर सच्चो। हुजूर फरमाईंदो हो जंहिंजी दिल चवे त मां जन्नत जे जवान जी ज़ियारत कयां, ऐं ॿी रिवायत में जंहिंजी दिल चवे त मां जन्नत जे जवान जे सरदार जी ज़ियारत कयां, उनखे खपे त मुंहिंजे हुसैन जी ज़ियारत करे। जंहिं हुसैन खे पाक मोहम्मद करीम साईं सिंघंदो हो। ये ब बचड़ा आहिनि, हज़रत हसन ऐं हज़रत हुसैन जंहिंखे काइनात जो सरदार रुगो चुमंदो न हो, मिठड़ो मोहम्मद करीम इन्हनि बचड़नि खे सिंघंदो बि। हिकिड़े सहाबी अर्ज़ कयो हो क़िबला माण्हू बच्चनि खे चुमंदा आहिनि, तव्हां हिननि बच्चनि खे चुमंदा हो, ॻाल्हि सम्झ में अचे थी, पर असां कंहिंखे कंहिं पीउ खे कंहिं पुट खे सिंघंदो न आहे ॾिठो। क़िबला हिननि बच्चनि खे तव्हां सिंघंदा छो हो? त मदीने जो मीर फरमायो हो मां हिननि खे सिंघंदो हां, हिननि बच्चनि मां मोहम्मद करीम खे जन्नत जी खुशबू ईंदी आहे।
ये जन्नत का गुल है। सोनो हुसैन करबला में शहादत तो जाम थोपी है। सोने हुसैन जो कंध मुबारक धड़का जुदा कयो थे। सोने हुसैन जे मासूम बचरन खे दत्रा दत्रा कयो थो वञे। शहीदन जे जिस्मन में घोड़ो टापो घुमायो थियो वञा। आहे को मां जो पुट जेको चवे तो हुसैन हारायो ऐं यजीद खटियो, को चई सके थो? जवाब ॿुधण थो चाहियां। को चई सके थो? जेकॾहिं को चवे तो हुसैन हारायो ऐं यजीद खटियो त इन ते खुदा जी लानत। ज़ाहिर में तो मुझे हुसैन जा कतरा कतरा थी विया, मुझे हुसैन जे बचरन जा कतरा कतरा थी विया, सिर फटका जुदा थी विया, जिस्मन जे मथा घोड़न जो टापो घुमायो वियो। पर क़यामत ताईं कलमे वारो हीअं चवंदो त यजीद हारायो हुसैन खटियो। वडेरन जा चमचो तहांखे ॿुधाइण थो चाहियां त तहां वारनि हारायो आहे, असां वारनि खटियो आहे। मरी छो वियो आहे? सुभान अल्लाह छो थो चए? ॾाढिया ॻाल्हि आहे, बुलंद आवाज़ सां। तू आलिमन खे मज़ाक समझो? तू पाण खे मुवहिद सॾाए अल्लाह ते थोरो थो करे? मुवहिद भाड़िया नाहिन थींदा, मुवहिद वडेरन को नाहिन रजंदा, मुवहिद लालच ते पंहिंजो ईमान नाहिन विञाईंदा। मुवहिद उनखे चइबो आहे मुवहिद जो दरपा पे वेसे ज़रश जो शमशीर हिंदी दी बसर उबीदो हिरासत नबाशत सिकस हमीन अस्त पुरजाब तौहीद बसर। जेके जागन था सुभान अल्लाह चवन, सुभान अल्लाह चवन, सुभान अल्लाह चवन। मुवहिद उनखे चइबो आहे जो एक तरफ उनजे गिचीअ ते तिखी तलवार रखो, ॿिए तरफ उनजे पेरनि में दुनिया ऐं दौलत जा ढेर करे छॾियो। तलवार जे भव जे करे बि बेईमान न थे, पैसनि जे लालच जे करे बि बेग़ैरत न थे। मुवहिद इहो जिन मुवहिदन आलमन खे वोट नाहे ॾिनो उन्हनि खे चवां थो त अॼु खां पोइ पाण खे मुवहिद न सॾायो। जिन असांजे बुज़ुर्गनि ऐं आलमन जे मुक़ाबिले में वडेरनि जी सपोर्ट ऐं मदद कई, उन्हनि खे चवां थो अॼु खां पोइ कंहिं आलिम या बुज़ुर्ग खां निकाह न पढ़ाइजो। पंहिंजी धीउ परणायो त वडेरनि खां निकाह पढ़ाइजो। गैरत अथव त ईअं कजो, हया ऐं शर्म अथव त ईअं कजो। अज खां पोइ को तहांजो घर जो भाती मरी वञे त कंहिं आलिम खां जनाज़ो न पढ़ाइजो, वडेरनि खां जनाज़ो पढ़ाइजो त जीअं तहांजो पीउ जल्दी जन्नत में पहुचे। इहो सभु ॻाल्हियूं आलिमनि जूं सचियूं आहिनि। बाक़ी आलिम इलेक्शन में न बीहे, असांखे चवनि था तव्हां शरीफ़ माण्हू इलेक्शन में छो था बीहो? माना शरीफ़नि खे तव्हां ते हुकूमत करण जो हक़ ई न आहे। आलिमन खे शरीफ भी क्यों था ऐं मुखालफत भी क्यों था? तव्हांखे खुदा जो खौफ न थो? मां मुशरिकन खे कहिड़ी मयार ॾियां? मां बिदअतन खे कहिड़ी मयार ॾियां? मां ग़लत अक़ीदे वारनि खे कहिड़ी मयार ॾियां? पर खोड़नि हिंदुनि भी असांजे आलिमन खे वोट ॾिनो, तूं वाणियनि खां भी वएं। अल्लाह जो कसम, अलाए केतिरनि वाणियनि भी असांजे बुजुर्गनि खे वोट ॾिना आहिनि। इहे मुवहिद वाणियनि खां भी विया। वोट अमानत आहे, भली तोखे ॻाल्हि सम्झ में न अचे। ऐं हाणे तूं वडेरनि जे ॾाढे ते ग़रीब कारकुरनि जे ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाइयूं थो करे, कूड़ा केस तो दाखिल करे, माण्हू तो वेठाए,
लूसी कुत्ते वारा चक छो था हणो मैदान कनो थो त निकरी अचो मैदान पे तव्हां जो गोलियों खुटी वीडियो असा जा सीना न खोटदा चमचा तो असा जो सुना तो ही कौन है असा बगैर पंछी औलाद नहीं हो खैर पंछी औलाद हो असा जो आमीन असा जो बगैर की ठंड प्यारे की सकता पर पांच सामू झुकी कता सकता तू वडेरे के पंजो अल्लाह तो समझे तू वडेरे के इज्जत ऐं जिल्लत जो मालिक तो समझे तू वडेरे के मौत ऐं हयाती जो मालिक तो समझे मोजो अकीदो ऐं ईमान त हयाती ऐं मौत जो मालिक हिकिड़ो अल्लाह आ ॿियो कोई कोई कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा यार मैं ॾाढो थकल आहियां अल्लाह जो कसम तव्हां ॻाल्हाईंदो त मां 2 मिंट ॻाल्हाईंदुसि थी सघे तो कबूलियत जी घड़ी हुजे अल्लाह जो कसम केॾी थधी हीर थी लॻे जून जो महीनो लॻे ई नथो हिन वक़्तु अल्लाह जो करम जिनखे चई थो त हाराए विया अॼु बि उन्हनि जे चेहरे ते नज़र कंदे तोखे रब जे नूरनि जूं तजल्लियूं नज़र ऐं जिन जे नाले चई थो खटी विया किताए ॾिसनि ख़ुदा जो कसम मां नथो चवां पाण फ़ैसिलो कजांइ पाण फ़ैसिलो कजांइ आलिमनि खे हुज़ूर चयो आहे त हे भला आहिनि खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमहु ॻाल्हायो ॻाल्हायो जल्दी ॻाल्हायो खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमहु ये आवाज़ खोड़ क्या है हमें ड्रेजरे जी बीमारी पइजी वई आहे इन जे करे वाइस हो कजे जंहिंजी ज़रूरत हुजे हिकिड़े हमरा के मथे में सूर हुजे डॉक्टर पेरन के मालिश कराए हिकिड़े के पेट में सूर हुजे हो वरी सुरमो पाराए अखियुनि में यो पाण खां न पुजंदो जिन वडेरनि खां तुंहिंजो सिर थो वञे मां इन्हनि तुंहिंजनि भोतारनि खे कख ऐं काने जे बराबरि बि कोन थो सम्झां जेकॾहिं वडेरनि जे हथनि में सभु कुझु हुजे हा त असांजे मौलवियुनि खे असां समेत गिड़काए खाई वञनि पर अञा आलिम शीहन वांगुरु गजदा था वतन मां हिकिड़े जलसे में वियुसि हिकिड़े हमरा मूंखे चिठी लिखी डॉक्टर साहब भोतारनि जे ख़िलाफ़ न ॻाल्हाए हे फलाणे भोतार जो इलाइक़ो आहे मां हुनजो कमदार आहियां मां चिठी पढ़ियमि त मूंखो टहक निकिरी वियो मां जो सदके वञा तुंहिंजनि मुहाड़नि तां तूं भोतार जो माण्हू आहीं त मां अलाह जो माण्हू आहियां ॾाढा चओ सुभान अल्लाह मां हिकिड़े खे चुम तूं भोतार जी चमचा खोरी छो थो करे कि साईं नीमक खाईंदो आहियां हुनजो नीमक त मल्हायां न मां चयो तूं भोतार जो टुकुर थो खाए लॼ थियई थी ऐं चवे थो त मां नीमक मल्हायां असां मुल्लनि खे टुकुर अलाह जे नाले ते मिलंदो आहे मां कूड़ थो ॻाल्हायां असांखे मानी अलाह जे नाले ते मिलंदी आहे पोइ असां नमक हराम थियूं न थींदासीं न थींदासीं आहे को जेको इंशाअल्लाह चए आहे को जेको इंशाअल्लाह चए आहे को जेको इंशाअल्लाह चए शिकारपुर जिले वाला वो तमाम खिलशासी सी रहा जो शिकारपुर जिला हकीकी मानाओं में हक तो किले साबित की तो रोज रोज जगह पार्टी था मटाइन
5 ॾींहं अॻु में ज़रदारी सां फोटू, 5 ॾींहं पोइ हुन सां फोटू, सदको वञा तुंहिंजे मुंहुं हटनि था। 5 ॾींहंनि में पार्टियूं। माईअ जो मुड़ुस मरी वेंदो आहे त बि कुझु वक़्तु इंतज़ार कंदी आहे इज़त ताईं, हेतिरो इंतज़ार बि नथा कनि। वाह जो तव्हांजो ज़मीर आहे। शाबस ते हिनजे चमचनि खे आहे जेके ॿुॾी बि नथा मरनि। जेकॾहिं तो वारो भोतार जंहिंखे तूं वोट ॾिनो आहे जुमे जे निमाज़ ते तुंहिंजो ॻोठ अचे त चवंदेसि जुमो तूं पढ़ाए। ॻाल्हायो न चवनि न त जुमो न पढ़ाए। जुमो साईं मोहम्मद याकूब जे कॾहिं पढ़ंदे, ईद साईं मोहम्मद याकूब जे कॾहिं पढ़ंदे, निकाह साईं मोहम्मद याकूब को पढ़ाईंदे, जनाज़ो साईं को पढ़ाईंदे, वोट हुनखे ॾींदे। हया कर। ॿियनि सभिनी ॻाल्हियुनि में साईं मोहम्मद याकूब भलो, बाक़ी जॾहिं वोट जो मसइलो जुदो त न छा आहे तूं मुवाहिद आहे। अॼु मां मुवाहिदनि सां थो ॻाल्हायां, जेके पाण खे मुवाहिद था सॾणा आहिनि उन्हनि सां थो ॻाल्हायां। ॿियनि ते कहिड़ा तबसरा कया। खाके जो तीर देखा कमी गाह की तरफ, अपने ही दोस्तों से मुलाकात हो गई। साईं ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह जे ज़माने में जेको माण्हू साईं ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में ईंदो हो वो अंग्रेज़नि जो राज हो, पर नालो हो अंग्रेज़नि जो। माण्हू ड्रिजंदा हुआ अंग्रेज़नि खां, वॾी सख़्ती ही अंग्रेज़नि जी, ॾाढी मज़बूत हुकूमत ही अंग्रेज़नि जी। ईअं अंग्रेज़नि खां माण्हू ड्रिजंदा हुआ जीअं हाणे तूं अंग्रेज़नि जे पुटनि खां थो ड्रिजे। फोटू कढराइस न अंग्रेज़नि वांगुरु लॻंदा, आलमनि वांगुरु न लॻंदा। चिड़े छो थो? ये रोज़ानो सुबुह जो मेकअप करे फुल साइज आईने जे साम्हूं बीहंदा आहिनि त सफ़ा अंग्रेज़ लॻूं था कि न कुझु घटिताई आहे। साईं ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह वटि जेको ईंदो हो फ़कीर, जेको माण्हू ईंदो हो साईं वज़ीफ़ो ॾे, साईं वज़ीफ़ो ॾे, साईं वज़ीफ़ो ॾे। ख़बर थी साईं ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह वज़ीफ़ो करो। मां कूड़ ॻाल्हायां त मूंखे कुर्सी था लाहे छॾियो। साईं ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह चवंदो हो, पुट रोज़ानो बाज़ार में वेंदो कर, तस्बीह हथ में खणंदो कर, 100 दफ़ा अंग्रेज़नि ते लानत, अंग्रेज़नि ते लानत, अंग्रेज़नि ते लानत, अंग्रेज़नि ते लानत, इहा तस्बीह पढ़ंदो कर। वो तू मुझो मुरीद थी सघंदे। यो चिल्लो त कट। कंहिं बुज़ुर्गनि खे जो साईं असां अजीब वज़ीफ़ो था ॾियो, लानत लानत ही छा आहे? साईं फरमायो पुट माण्हू अंग्रेज़नि खां ड्रिजनि था। मां इहो वज़ीफ़ो ॾींदो मान बाज़ार में पढ़ंदा त इन्हनि जे सीननि मां अंग्रेज़नि जो रोब निकिरी वेंदो ऐं मोमिन उहो आहे जेको हिकिड़े अल्लाह खां ड्रिजे, ॿिए खां न ड्रिजे। कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर। मिनल हय व तर्ज़ुक़ु मन तशाअ बिग़ैरि हिसाब। ॾाढा चईंदा सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां, जेके मोहब्बत सां वेठा हो सुभान अल्लाह ॾाढा चईंदा सुभान अल्लाह। चवंदो मां सम्झंदुमि तव्हां मूड में वेठा आहियो, मां सम्झंदुमि तव्हां थका न आहियो, मां सम्झंदुमि तव्हांखे सवलो वज़ीफ़ो वठण सवलो, पाणीअ ते शुकारो हणाइण सवलो, वोट ॾियण ॾुखियो। कूड़ थो ॻाल्हायां जी? वोट ॾियण ॾुखियो। हिकिड़ा वरी चवनि पिया
पधरो न करना सही कुरान मसा आलमा साणो भोतार छा तो चे अरे मोला बुधार के जो पधरो थी तुझे भोतार के तुझे खान के पधरा था खपन तो मुझे अल्लाह के भी पधरा था आहे को मुसलमान जे को चवे तमाज खा को पधरो थी भी हमदुस पाजा भाई हाथ बुलंद करे जो इंशाअल्लाह तौहीद जो अकीदे के तुम समझो ही कौन है एक वे ठूठियूं छो थाणो गाल दिल सां लगे वधी घणन के खुखंदी हुंदी अल्लाह सां तू हक के छा मिटाए सघंदे तू पाण मिट्टी थी भोतार मरंदे तू भी मरंदे वो चमचा भोतार जा तू भी मरंदे अल्लाह की कसम मरंदे तो तू जो जनाजो भी असां खणी ईंदा तोरो भोतार तुझे भोतार जा पुत्र तुझे भोतार जा चमचा वरी भी असां आलमन दे ईंदा असां जा आलिम जेकॾहिं तोखे तुझे भोतार खे तड़ न ॾियारनि त धप करे वञो ना कोन तो ॻाल्हायां जमे तो बांग मोल भी दे वडेर को चंदो बांग जारे पुत्र जमई तो भोतार को बांग जार मुला तो के न था वणन न भोतार दे वन साईं वोट मा तो खेदो न हो पुत्र जाए बांग दे हां तो जो पी मरी वने तो तड़ भी भोतार खा ॾियार जाए थोड़ी हिम्मत बटे महीना तमा ये स्टैंड वठी पियो अल्लाह जो कसम क्या हुंदा रोडन को खाना वारो भी कोन हो जल्दी क्यों जगह थकी गन से उठन मां मानी खादी मानी हलाल करनी है मां हां ला इलाहा इल्लल्लाह जो मतलब ही हो तबलीगी जमात वाला को थोड़ा मारिया थी अल्लाह चिल्ला चिल्ला हणी आया अल्लाह से सब कुछ होने का यकीन गैरुल्लाह से कुछ भी न होने का यकीन अल्लाह से सब कुछ होने का यकीन गैरुल्लाह से कुछ भी न होने का यकीन ठप्पो होता रहता सदके ना तो ये की देता भाड़ जा तरा तोरा चिल्ला पानी थी गया 4 महीना तोरा व्याह खाते देता रहे तू पंजो बेड़ो बोरे छड़ियो तो दीवान फैलाया है तो क्या खबर है तो ला इलाहा इल्लल्लाह जी माना चाहे इलाह माना हर जगह पे मौजूद इलाह माना आलिमुल गैब इलाह माना पूजा के लायक इलाह माना जिनके हाथ में जिंदगी मौत इलाह माना जिनके हाथ में इज्जत जिल्लत इलाह माना जिनके मर्जी का सवा कखपन भी न चुरी सके इलाह माना मर्जी उन जी हलती बेची हलती दरगाह उनते जिक्र ला इलाहा इल्लल्लाह जो थी आहे मुंह ते जिक्र क्यों थोड़ो आवाज ना है तो दिल सा जिक्र कंदो गालहाणो पंदो तव्हां के राह वफा में बढ़ता जा कुर्ब के सीने चढ़ता जा राह वफा में बढ़ता जा कुर्ब के सीने चढ़ता जा हर दम शौक से पढ़ता जा ला इलाहा इल्लल्लाह ला आज तो जो रड़ी वर्ष ते पहुंचन डाडिया 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 ला इलाहा इल्लल्लाह चाओ इलाहा इल्लल्लाह
सीने चढ़ता जा, हर दम शौक से पढ़ता जा, ला इलाहा इल्लल्लाह। ज़रबा लगे, ज़रबा लगे, ज़रबा लगे। यो हथोड़ो भोतारन के चमचम के मथे पे लग दो, ताड़ियां जो इंशाअल्लाह। राह वफा में बढ़ता जा, कुर्ब के सीने चढ़ता जा, हर दम शौक से पढ़ता जा, ला इलाहा इल्लल्लाह। ला तेरी नफी तेरा इस बात, तेरी नफी तेरा इस बात, शैतान के मुंह पर है लात। तेरी नफी तेरा इस बात, शैतान के मुंह पर है लात। शैतान की है यही सजा, ला इलाहा इल्लल्लाह, ला इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। मैं जल्दी खत्म हो गया, अल्लाह से जल्दी 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 खत्म हो गया। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। गौर से सुन मेरे भाई, शिर्क है दोज़ख की खाई। गौर से सुन मेरे भाई, शिर्क है दोज़ख की खाई। दरवाज़ा है जन्नत का, ला इलाहा इल्लल्लाह, ला इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। ला गैरों से तू मांग नबी, भोतार दे दर्द निशान कुर्ब कर, माता करू कर, भोतार कुरान मां तुझो एजेंट थियो हुस, भोतार अल्लाह जाने को मां मुलन के वोट न ॾिनो, भोतार कुरान तो खे ॾिनो, मुंहिंजी न्याणी बि तुझी एजेंट जानी थी। भोतार कान कुर्ब कर न, अरे पिनन ॾियणो हूंदो पिने। असांजा बादशाह अमेरिका खां पिनन, भोतार इन्हनि खां पिनन, तू हिननि खां पिन, जेको पिनन ॾियणनि खां पिन, अॻिते नथो चवां कुरान पियो आहे। बस अकुलमंद जे लाइ इशारो काफ़ी आहे। गैरों से तू मांग नबी, गैरों से तू मांग नबी, कोई नहीं है उसका शरीक। गैरों से तू मांग नबी, कोई नहीं है उसका शरीक। सब मांगता है वो दाता, ला इलाहा इल्लल्लाह, इल्लल्लाह, चौ ला इलाहा इल्लल्लाह। चाहे दम निकल जाए, ये बिलाल कहते थे, चाहे दम निकल जाए, ये बिलाल कहते थे, चाहे दम निकल जाए, ये बिलाल कहते थे, मेरे मुंह से निकलेगा ला इलाहा इल्लल्लाह, ला इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। ला छुट रही हो जब दुनिया, दूर हो घर वाले, छुट रही हो जब दुनिया, दूर हो घर वाले, छुट रही हो जब दुनिया, दूर हो घर वाले, लब पर हो मेरे मौला, ला इलाहा इल्लल्लाह। ला हाणे हीअं चओ, हाणे हीअं चओ, हाणे हीअं चओ, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिकड़ा ड्रिजी बेगैरत थिया या लालच जे करे बेईमान थिया। मां तव्हांखे थोरो ई चयो त मूंखे दावत ॾियो। बस खोड़ा लिखी तो वड़ा देवबंदी मुला मौलवी पटकन वारा दाढ़न वारा उन्हनि बि हिते ऐलान कयो त साईं खे न ॾिजो, मदरसे वारे साईं खे न ॾिजो, बंगले वारे साईं खे ॾिजो। हा ऐं वरी उन खां पोइ झंडा खणी जेके देवबंदी जा सदरा आहिनि, पाण खे दीन जो ठेकेदार, सदके वञा तव्हांजे मोहांडरनि तां, झंडा खणी वरी भोतार खे मुबारक ॾियण विया आहिनि त साईं जमीयत उलमा इस्लाम हारायो, साईं मोहम्मद याकूब हारायो, क़िबला तव्हां खटी वियो, असां तव्हांजा गोली गुलाम हूं, गुडी मरो तव्हां बि।
जेकॾहिं ॿियो को पानी नथो मिले त कंहिं गंदी नाली में ॿुॾी मरो। बुजुर्गनि जे खिलाफ ज़ालिमनि जी मदद कयो था ऐं पाण खे मुवाहिद ऐं देवबंदी ऐं आलिम ऐं हाफ़िज़ था सॾायो। तव्हांखे मथनि ते पटके पाइण जो हक़ ई न। ये जाहिद हारी मजदूर गोडे अंगोशन वारा फाटलन कपड़न वारा जिन इलेक्शन में किताब ते ठको हुयो मां इन्हन मुल्लन मोल मुफ्तिन था इन्हन यकन के लख दफा भलो दे दूंगा। इनके दाढ़ी रखो था तो दाढ़ी की लगी रखो। पटको पायो था तो पटके जी लज भी रखो न तो तोखा वडी दाढ़ी सिखन खे तोखा वडो पटको सिखन जो। जेकॾहिं तोखे दीन जी गैरत ना है तो रब के तोखे पटके जी परवाह भी ना है अल्लाह के तोखे दाढ़ी जी परवाह भी ना। या भव जे करे भी क्या या लालच जे करे मोमिन ड्रजंदो भी अल्लाह खवा उम्मीद उम्मीद भी उन्हें रखंदो। तो जो सुर पियो वने ना मां मारे छडींदो बोतार घणन के मारींदो घणन के मारींदो तुझे जुल्मन के बावजूद एतरो तो थियो तुझा पघर त निकता भोतार। हाँ पछाड़ी तू न्याणियों भी दरन ते मोकलियूं। हाँ ॾाढी तोखे मस्ती ही पाण खे लाइ छा पियो समझी न्याणियों आहियूं खुदा जो कसम न्याणियों नंढा चमचा फाठा कुरान खणी जा दरवाज़नि ते लालचूं भी ॾिनो कुरान में अरबी कयो मकूर थो ॻाल्हायो तॾहिं भी 8-10 हज़ार माण्हुनि किताब ते ठको हयो ऐं उन्हनि तोखे पैगाम ॾिनो त हिन इलाके में अञा गैरत वारा मुसलमान जहिड़ा आहिनि। मां इन्हनि 8-10 हज़ारनि गैरतमंदनि जे अज़मत खे सलाम कंदो। मुजाहिदो तव्हांजी मेहनत रंग लाईंदी खुदा जो कसम तव्हांजी मेहनत रंग लाईंदी। घबरायो न सुबह जो सोझरो थींदो ऊंदा ही रात खां पोइ सुबह जो सोझरो थींदो। जुल्मत शब दूर होगी पछाड़ी में बेवफाई चली ना है ॾाढिया वाइज माथो क्यों सिर तहां जो छो थो वञे। जुल्मत शब दूर होगी तलअत खुर्शीद से जुल्मत शब दूर होगी तलअत खुर्शीद से ये चमन मामूर होगा नगमे तौहीद से। ये चमन मामूर होगा नगमे तौहीद से। इंशाअल्लाह मुजाहिदन जो कदम अगते हूंदो रब तो फरमायो वल्लज़ीना जाहदू फीना लनहदियन्नहुम सुबुलना जेको मुझे रज़ामंदे खातिर मेहनत कंदो कोशिश कंदो स्ट्रगल कंदो जदोजहद कंदो अल्लाह तो चाहे मां इनके मंजिल ताईं जरूर पहुंचाई। हिकड़ा भव में बेईमान थिया ॿिया लालच में। मुझो बाबो सिंह रहमतुल्लाह अलैह हिकड़ो वाक़ियो बयान कंदो लालच ते स्कूल जी लालच अस्पताल जी लालच नौकरी जी लालच रोड जी लालच
बिजली जी लालच, गैस जी लालच, ये लालच हुई ना। ये तुझो लालच हो अल्लाह जी रजामंदी जी तलब खत्म थी वही, जन्नत की तलब खत्म थी वही। रोड मिले, रस्तो मिले, नौकरी मिले, जन्नत न मिले तो न मिले, स्कूल मिले, कॉलेज मिले, अस्पताल मिले, भोतारा जी लिफ्ट मिले, हुजूर जी शफात न मिले तो न मिले। लालच में बाबा सिंह रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदो। हिकिड़ो बादशाह हो, वॾो बादशाह हो, वॾो हुनजो महल हो। बादशाहनि जे महलनि ते हज़ारे बल्ब चिमकंदा आहिनि, चिरागान हूंदो आहे हर रात। हिकु रात आधी रात जो बादशाह बेडरूम मां निकितो, कोट के अंदर चक्कर पियो हणे आगुर ते, हज़ारे बल्ब ॿरनि पिया। आधी रात जो वक्त हो, थधी हीर खुले पई। बादशाह ॾिठो तिन जे चौदीवारी जे अंदर इन जे आगुर अनर ते का शइ चमके पई, चमकाट जबरदस्त चमके पई। इन जो तो शायद को खजाने जो को अनलब हीरो ऐं मोती किरी पियो आहे, एॾो तो चमके। तकड़ो तकड़ो वियो, वञी हुनखे हथ विधई, हथ विधई त खंघारो हो। घणनि खंघारो क्यों आ चवनि मुंहं सां मले छॾनि। खंघारो खंघारो आए मरी वियो सफ़ा, ॾिठो त कोन सफ़ा हथ त धोतई, पाण खे ॾाढा बुझा ॾिनई। तूं बादशाह खंघारे में हथ विधा थी, के नौकर खे उथारे हां, के चमचे खे उथारे हां, के एजेंट खे उथारे हां। बादशाह लखन करोड़न जो मालिक तू खंघारे में हथ विधो, वट जियो सफ़ा। बस रात जो ये पासा वराइंदे वराइंदे जी रात गुजरी। सुबह जो तख्त ते बैठो वजीर मुशीर आया, सीनियर मिनिस्टर जो वडो प्यारो वजीर पहुतो। बादशाह चुस बुधाए बुरे में बुरी शय कही है, खबरदार जेकरे गलत जवाब दी कंठ कपराइंदे मैं, गलती जी गुंजाइश काने, बुधा बुरे में बुरी शय कही है। बुरे जी बाय बारन में क्यों कढे। वजीर चुसे हाणे एडी सख्त सजा है तमा के सोचण जे लाइ मोहलत दे। क्या मोहलत तो दिया, घणा ॾींहं खपनी, किसी महीनो कि वञ महीनो, पर ॻाल्हि ॿुध महीने खां पोइ अच जाए, ग़लत जवाब ॾींदे न सिर कलम कराईंदो, वञ हाणे। वजीर चो मारे छॾी, अलाए छा थियो आहे बादशाह खे। पुछंदो हुते माण्हुनि खां, हाफ़िज़ रफ़ीक़ बुरे में बुरी शइ कहिड़ी? हिन चयो त वॾेरे जी चमचाखोरी करी। साईं वटि आयो, साईं बुरे में बुरी शइ कहिड़ी? की कूड़ ॻाल्हाए। इन वटि आयो, बुरे में बुरी शइ अदा कहिड़ी आहे? की चुगली हण। तूं ॿुधाए की कंहिंजी गिला करणु, तूं ॿुधाए की ज़िना, तूं ॿुधाए की शराब, तूं ॿुधाए बुरे में बुरी शइ की अबे अमा जी। ये सभु बुरियूं शयूं आहिनि न। पुछंदो हुते जो इत्मीनान न ॿुधाइण बादशाह खे अलाए छा आहे मथे में। हिन पंहिंजो वेस मटायो, फ़कीराणो वेस करे ॿी बादशाही में हलियो वियो। फकीरानो वेस करे ॿी बादशाही में हलियो वियो अकेलो। ये माण्हू मांखे न सुञाणनि, घुमंदो थो वते, माण्हुनि खां पुछंदो थो वते, यार बुरे में बुरी शइ कहिड़ी आहे ॿुधाए, तूं ॿुधाए यार बुरे में बुरी शइ, तूं ॿुधाए मौलवी। घुमे पियो ॿी बादशाहीअ में, हिकिड़ी बाज़ार में हिकिड़ो कुत्तो बाज़ार में फिरे पियो। उन जे ॻिचीअ में लखनि जो कीमती मोती पियो, लखनि जो कीमती मोती। कुतनि जे ॻिचनि में ये शौकीन जेके ये कुतन जे गिचन में हार पाराईंदा आहिनि। तव्हांजे इलाके में हाणे कुतन खां कमु चढ़ी वियो आहे, सूअर था पालेनि। पोइ सुबह जो असर त थींदो न। न सुबह जो असर न थींदो, इंशाअल्लाह हाफ़िज़ जी ख़बर पइजी वेंदी। हिन ॾिठो त कुत्ते जे ॻिचीअ में लखनि जो कीमती मोती, जेको अॼु मुंहिंजो वाइज़ हज़म करे वियो इंशाअल्लाह गंज त साल जे लाइ डोज़ ॾिनी थो वञा। जीअं त कुत्ते जे ॻिचीअ में लखनि जो मोती, सम्झी त जो मालिक ॼट आहे। पुछी कुत्तो कंहिंजो आहे? फलाणे जो आहे। कुत्ता भोतारनि वटि हूंदा आहिनि, जंहिंजे ॻिचीअ में लखनि जो।
आयो कुत्ते जो मालिक समझो जी कुत्तो तुंहिंजो अची आ मुंहिंजो अची यार इन जे गिचीअ में जेको इहो मणियो पियो आहे मोती बि नथो त मथां समझी वञे चीतो वारे तुंहिंजे कुत्ते जे गिचीअ में जेको हार पियो आहे उन में जेको मणियो पियो आहे इहो विकणंदे ची मां न विकणंदुसि ची यार मूंखे वणे थो इहो मणियो मूंखे ॾे ची मां न विकणंदुसि न चइबा तोखे जेके पैसा खपनि वठी यार मूंखे ॾाढो वणे थो ॾाढो तंग चएसि चइबा त हरू भरू तोखे खपे त पोइ ये गाल जकने मुझे कबूल करें तो मां दिया ची केड़ी ची मां ऐलान क्या मानू गड थियन को मां पाट खीर जी भरे रखा को मारो कुत्तो भी चटे तू भी मुझे कुत्ते संग दे चट को मुफ्त में दीनो मैं इन सोचो तो हाने मां को सुनाने भी कोन थो मां बी बादशाही जो पर झट घड़ी घड़ी कुत्ते सा चट में चटियम ते छाती लखन जो मोती मिली चीज ठीक है तो सुबह 12 बजे अची जाए इन पड़ो घुमायो तो सुबह 12 बजे एकड़ो हमरा मुझे कुत्ते सा गद पाट में चट में चटी खल खल गद थी हेरा है कुत्तो काहे आयो थोड़ा हो भी पहुंचो इन पाट रखी खीर जी भरी हेरो कुत्तो पे चटे हो रहा वो पे चटे मानू मंजर दिठो पाट पिया बई लाहे मोती रे नहीं ए मोती खणी आयो जाते रहेलो रहो हाने हुन जो ज़मीर जागियो हां करे करे ज़मीर देर सा जागंदो आ अल्लाह करे मुझी तकीर दे के जो ज़मीर जागी पे मुजाहिदो मां तहां के थोड़ो गरमाइण आयो हां गद्दारन के थोड़ो शर्माइण आयो हुन जो ज़मीर जागो जी ए तू हेडो वडो वजीर लखन करोड़न जो मालिक तू कुत्ते सां गड चटियो आ बुडी नमोए पाण के तो चए अरे तू कुत्ते सां गड चटियो तोके शर्म न आयो कमरे में अकेलो बैठो आ पाण के पूजा तो दे हाने भी जेकने के होश आयो हुंदो त बंद कमरे में ज़ाल जे सामू पाण के पूजा दींदो हुंदो त मां अजायो सही मोहम्मद याकूब के वोट न दिनो पंजो बेड़ो गोड़ियो भली बाहर जाहिर न करे त न करे दिल में जी वना तो मोटी बादशाह के चवा तो बुरे में बुरी शे लालच आ जेकने के ठीक आ त ठीक आ न माराइंदो न इन जिंदगी तो मौत भलो न कुत्ते सा चटे त मरा त चमो मोटी आयो पांच बादशाह तख्त पे बैठो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम चले पहुंचे जी हां सही चले बुढ़ापुर में पूरी शे चढ़िया कि लालच वजीर जो लालच बादशाह जो ठीक आ तो वजीर जो छो ठीक आ वजीर जो छो ठीक आ कि अग में तू बुधा जी मां कुत्ते सा चटियो जी मां खांगा रोक्यो हाने मुसा सिर्फ उहे मुसलमान मोमिन मुवहिद वायदो कन जेके चवन इंशाअल्लाह जिस ताईं जिया रहूं हक जे आलिमन सां गड हुंदा भाई हक जमील केड़ा चवन था इंशाअल्लाह केड़ा चवन था इंशाअल्लाह केड़ा चवन था इंशाअल्लाह इंशाअल्लाह आखिरी फतह हक ताई सच जे मतवालन जी थींदी व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन अल्लाहुम्मा अइन्ना अला ज़िक्रिका व शुक्रिका व हुस्नि इबादतिक अल्लाहुम्मा नव्विर क़ुलूबना बिल कुरआन व ज़य्यिन अखलाक़ना बिल कुरआन वजअलहु लना इमामा
व नूरन व हुदन व रहमा अल्लाहुम्मा ज़क्किरना मिन्हु मा नसीना व अल्लिमना मिन्हु मा जहिलना वरज़ुक़ना तिलावतहु आना अल-लैल व आना अन-नहार वजअलहु लना हुज्जतन या रब्बल आलमीन। रब असीं असां जे हिन जलसे के कबूल फरमा या अल्लाह। हिन दरगाह के क़यामत ताईं शाद आबाद फरमा। दरगाह जे दुश्मनन के ज़लील कर या अल्लाह। हक़ जे आलिमन के दुश्मनन के ज़लील कर, रुस्वा कर या अल्लाह। हक़ जे आलिमन के दुश्मनन के साजिशुन के नाकाम फरमा या अल्लाह। हिनन मुजाहिदन जी पारत थी, हिनन आलिमन जी पारत थी या अल्लाह। या अल्लाह असां जे मुर्शिदन जी पारत थी, असां जे वरड़न जी पारत थी या अल्लाह। हिनन गरीबन जी पारत थी, हिनन मिस्कीनन जी पारत थी। जिन इलेक्शन में हक़ जो साथ ॾिनो, जिन आलिमन जो साथ ॾिनो, हिनन हारने मज़दूरन जी पारत थी, हिनन गोडरन जी पारत थी, हिनन मिस्कीनन जी पारत थी या अल्लाह। तोखे तुंहिंजे पाक नालनि जो वास्तो, तोखे तुंहिंजे अस्माए हुस्ना जो वास्तो, तोखे तुंहिंजे इस्मे आज़म जो वास्तो या अल्लाह। हिनन ॿारनि जी हिफ़ाज़त फरमा, हिनन जे बच्चन जी हिफ़ाज़त फरमा, हिनन जे नंगन जी हिफ़ाज़त फरमा या अल्लाह। हिनन मुजाहिदन खे ॿिन्ही जहाननि जो इज़्ज़तूं नसीब फरमा। रब साईं हिनन सभिनी खे जिन इलेक्शन में आलिमन जो साथ ॾिनो, हिनन सभिनी खे क़यामत ते दिहाड़े पंहिंजे महबूब जी शफ़ाअत नसीब फरमा। हिनन सभिनी खे क़यामत ते दिहाड़े पाक मोहम्मद करीम जे पाकीज़ा हथनि मुबारकनि सां हौज़ कौसर जा जाम नसीब फरमा या अल्लाह। सभिनी मस्जिदन मदरसन जी हिफ़ाज़त फरमा, आलिमन तालिबन जी हिफ़ाज़त फरमा, दीन जे ख़िदमत गुज़ारन जी हिफ़ाज़त फरमा। रब साईं, रब साईं, रब साईं जिनके औलाद ना है उन्हनि खे सालिह औलाद अता फरमा। जिन जी औलाद फरमा बरदार ना है उन्हनि जे बचड़नि खे फरमा बरदार बना। रब साईं हिन दुआ में जेके तुंहिंजा बाधा शरीक आहिनि, हिननि सभिनी खे बचनि जो ख़ुशू नसीब फरमा, हिननि जे हलाल रोज़ी में बरकत फरमा। सभिनी फितनन फसादन मर्ज़न ऐं मुसीबतुनि खां हिननि खे अमान ऐं पनाह नसीब फरमा या अल्लाह। तुंहिंजे रज़ामंद ख़ातिर या अल्लाह। ही जमात जो काफ़िलो तुंहिंजे रज़ामंद ख़ातिर ज़ालिमन सां मुहारो अटकायूं बीठा या अल्लाह। हिन हक़ जे काफ़िले जी मदद फरमा, हिन हक़ जे काफ़िले जी नुसरत फरमा या अल्लाह। या अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि खे शिफ़ाए कामिला ऐं आजिला अता फरमा। दर्दमंदन जे दर्दन खे दूर फरमा, परेशान हाल वारनि जे परेशानी खे दूर फरमा या अल्लाह। या अल्लाह, या अल्लाह, या अल्लाह। असांखे मुजाहिद फी सबीलिल्लाह बना, असांखे मुजाहिद फी सबीलिल्लाह बना, असांखे मुजाहिद फी सबीलिल्लाह बना। असांखे बुज़दिली ऐं बेग़ैरती खां बचा या अल्लाह। असांखे बुज़दिली ऐं बेग़ैरती खां बचा, असांखे बुज़दिली ऐं बेग़ैरती खां बचा या अल्लाह। असांखे इस्लाम जो एजेंट बना, आलिमन जो एजेंट बना, सालिहन जो एजेंट बना या अल्लाह। असांखे दीन जे दुश्मनन जी चर्चाखोरी खां बचा या अल्लाह। या अल्लाह, या अल्लाह। हिन दुआ में जेके तुंहिंजा बाधा शरीक आहिनि तूं सभिनी जे सीनन जे राज़नि खे ॼाणे थो। हिननि सभिनी जूं जाइज़ हाजतूं पूरियूं फरमा, हिननि जूं जाइज़ हाजतूं पूरियूं फरमा, हिननि जूं जाइज़ हाजतूं पूरियूं फरमा या अल्लाह। या अल्लाह जेके मनहूस माण्हू ऐं मनहूस उम्मतूं जेके हक़ ऐं सच जी हिन अलमबरदार जमात जमीयत उलमा इस्लाम खे टुकरन करण ते पोयां आहिनि या अल्लाह। उन्हनि जे साज़िशुनि खे तरहम बरहम फरमा या अल्लाह। उन्हनि जे साज़िशुनि खे तरहम बरहम फरमा। हिन जमात की हिफ़ाज़त फरमा, हिन जमात की हिफ़ाज़त फरमा ऐं लखे मुसलमाननि जे दिलनि जी धड़कन काइदे मिल्लत इस्लामिया, काइदे जमीयत, काइदे उलियत हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब की ज़िंदगी में बरकत फरमा। मौलाना जे साए खे असांजे सिर ते ताबीर कायम फरमा। रब साईं क़यामत जे ॾिहाड़े मिठड़े मोहम्मद करीम साईं जे कदमनि में असांखे जगह नसीब फरमा। व सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़िही सय्यिदिना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इस्लामी डाउनलोडिंग लाए याद रखना फारूकी इस्लामी कैसेट नज़ सिद्दीकी मदरसा शहदाद कोट। अगर कंहिं बि दोस्त के पोस्ट जरिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे उन लाइ बि राब्तो कंदा। उन खां अलावा असां टैप वारी कैसेट खे बि मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं। मोबाइल नंबर 0333 758 4871।